त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। नओं रिकॉर्ड क़ाइमु थी वियो। 100 इंडेक्स में 600 खां वधीक पॉइंट्स जी वाध थी आहे। 100 इंडेक्स 685 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 98,000 जे रिकॉर्ड हद पार करे वरिती आहे। अहम ख़बर नाज़रीन वास्ता शेयर कयूं पिया त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। नओं रिकॉर्ड क़ाइमु थी वियो। 100 इंडेक्स में 600 खां वधीक पॉइंट्स जी वाध थी आहे। 100 इंडेक्स 685 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 98,000 जी रिकॉर्ड अॼु हद पार करे वरिती आहे। अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। नओं रिकॉर्ड क़ाइमु थी वियो। 100 इंडेक्स में 600 खां वधीक पॉइंट्स जी वाध थी आहे। 100 इंडेक्स 685 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 98,000 जी रिकॉर्ड हद पार करे वरिती आहे। अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। नओं रिकॉर्ड क़ाइमु थी वियो। 100 इंडेक्स में 600 खां वधीक पॉइंट्स जी वाध थी वई आहे। 100 इंडेक्स 685 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 98,000 जो रिकॉर्ड हद पार करे वरिती आहे। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार आहे। नओं रिकॉर्ड क़ाइमु थी वियो। 100 इंडेक्स में 600 खां वधीक पॉइंट्स जी वाध थी आहे। 100 इंडेक्स 685 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 98,000 जो रिकॉर्ड हद पार करे वरिती आहे।